मूते मेड़ो मचणो आहे, अठों अयाज़ मेलो 2022 मची रहियो आहे खाना बदोश राइटर्स कैफे हैदराबाद जे अंगण ते 23 डिसंबर खां 25 डिसंबर ताईं। अयाज़ मेले दौरान मुल्क जा मशहूर अदीब, तालीमदार, दानिश्वर, सहाफ़ी, शाइर ऐं ॿियनि शोबनि सां वास्तो रखंदड़ शख़्सियतुनि जा थींदा सेशन्स। उन खां अलावा पैनल डिस्कशन, पेंटिंग एग्ज़िबिशन, रक़्स, स्टेज ड्रामो, मुशाइरो, म्यूज़िक ऐं वजद तारी कंदड़ धमाल पेश कई वेंदी। लाल मेरी पत रखियो भला झूलेलाल सिंधड़ी दा सेवण दा शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर। ऐं उन खां अलावा असांजे सिंध जे बहितरीन शाइर इमदाद हुसैनी साहब खे भेटा पेश कई वेंदी। 8 अयाज़ मेले दौरान किताबनि जा स्टॉल, फूड कोर्ट, हुनरमंदनि जो मेलो ऐं सकाफ़त जा हज़ारे रंग हूंदा। 8 अयाज़ मेलो 23 डिसंबर खां 25 डिसंबर ताईं। खाना बदोश राइटर्स कैफे हैदराबाद। अपनी जंजीर को जगमगाते चलो, अपनी जंजीर को जगमगाते